नासिर नसीराबाद में मज़दूरनि जे आलमी दिहाड़े ते शिकागो जे शहीदनि खे भेटा पेश कई वई। इन हवाले सां तफ़सील ॿुधाइण जे लाइ असां सां वीडियो लिंक ते मौजूदु आहे आवाज़ न्यूज़ जो रिपोर्टर बशीर लघारी। जी बशीर। जी सिंध हुकूमत के ऐलान लॉकडाउन के अॼु नसीराबाद में 40 ॾींहं है। 40 ॾींहं सबब जो है नसीराबाद जा समूरा नंढा वॾा कारोबारी मरकज़ बंद पियल आहिनि, पर जुमे के ॾींहं जे करे गुज़िरियल ॾींहं जो है सिंध हुकूमत तरफा जो है लॉकडाउन के है सख्त करण वाले ऐलान का पोइ नसीराबाद में इन वक्त जो है 11 बजे का वठी सुभाणे 8 बजे ताईं जे लाइ जो है पुलिस तरफा ऐलान किया वियो आहे। उन लॉकडाउन में सख्ती कई वही है। शहर जा जेके भी थोड़ा घना कारोबारी मरकज़ सुबह सां खुलिया हुआ वो मुकम्मल तौर उन्हनि खे बंद कराया विया। यानी इन वक्त नसीराबाद शहर के अंदर कर्फ्यू वाली सूरत हाल है। बे तरफ जो है इन अॼु 1 मई ते है मज़दूरन जो आलमी ॾींहुं है। उन ॾींहं ते है नसीराबाद शहर जा हज़ारे पोरियत जेके आहिनि फाका कशी वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहिनि। अॼु भी उहे जेके आहिनि बुखूं था काटनि। जेको मज़दूरन जो आलमी ॾींहुं है, अॼु जो है मज़दूरन जे आलमी ॾींहं ते है नसीराबाद के पोरियतन शिकागो के शहीद पोरियतन के भेटा पेश कई वही है। अचो तो उन्हनि मज़दूरन का पुछा कयूं तो उन्हनि जो छा चवण है। शिकागो में शहीद थिया असांजा मज़दूर, पर इन लॉकडाउन के दौरान असां जेकी मुज़ाहिरा रैली कढंदा हुआसीं शहर में उहा असां हिते ही पंहिंजे ऑफिस जे अॻियां ही हिते इहो पंहिंजो करे उन खां पोइ रवां दवां थींदासीं। असां शिकागो के शहीदन के सुर्ख सलाम पेश था कयूं। अफ़सोस सां थो चवणो पवे त हिन कोरोना जी वबा सबब लॉकडाउन में ही जेके पंहिंजो कायनात जो सरशतो हिन कायनात जी रोशनी हिन ही पोरियत मज़दूर इन कोरोना सबब इन लॉकडाउन सबब उहे ऐं उन्हनि जो ख़ानदान बुख बदहाली जो शिकार है। डीसी साहब कंबर शदाद कोट मुख्तियार कार के सभी के अपील था क्यों खुदारा वार कई वने तो जी असांजा भी बच्चा इन ज़ालिम वबा बीमारी में जेके फातल हैं मानू उन बीमारी से मुंह ॾेई असां अॻिते निकिरी सघूं। हर साल असां मल्हाईंदा आहियूं योम मए, उन्हनि खे सुर्ख सलाम पेश था कयूं ऐं वसारनि खे नुमाइंदनि खे जेके सरंदे वारा आहिनि उन्हनि खे अपील आहे असांजी त कुझु हेल्प कई वञे। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त सिंध जो वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह फौरी तौर ते हिन ग़रीब ऐं मिसकीन पोरियतनि जो जेको ॾींहुं राति महिनत करे हिन मुल्क खे तरक़ीअ ॾांहुं गामज़न करण में पंहिंजो किरदारु अदा था कनि, उन्हनि पोरियतनि जी वार करे त जीअं ही पंहिंजी ज़िंदगी सुठे नमूने सां गुज़ारे सघनि।